नवरात्रि जी उत्सव जी सभिनी खे मंगलमय ऐं हार्दिक शुभकामनाऊं थी ॾियां। जय झूलेलाल ऐं ओम शांति। गायत्री माता तव्हां सभिनी खे रिद्धि ॾे, सिद्धि ॾे, सुमत ज्ञान सद्बुद्धि ॾे, सुख सौभाग्य भरपूर ॾे। हेतिरे ॾींहंनि खां असां शक्तियुनि खे चङी तरह सम्झियो त अगरि का बि शक्ति पावर घटि आहे माना वीकनेस आहे। जॾहिं वीकनेस आहे त वाइब्रेशन बि लो आहिनि। पहिरीं असां 4 शक्तियूं ॾिठियूंसीं। जॾहिं ही 4 शक्तियूं अचनि थियूं त बाक़ी 4 शक्तियूं ऑटोमेटिकली अचनि थियूं ऐं इमर्ज थियनि थियूं। तॾहिं असांजी वाइब्रेशन पुराना संस्कार बदिलजी ॿियनि जो पर चिंतन छॾे थी। तॾहिं असांजी वाइब्रेशन क्लीन साफ़ प्योर थियण था लॻनि। असां माण्हुनि खां कॾहिं कॾहिं धोखो खाईंदा आहियूं, छो त हू चवंदा कुझु हिकु आहिनि, सोचींदा ॿियो आहिनि ऐं व्यवहार बि कंदा टियों आहिनि। त माण्हुनि ऐं परिस्थिति खां असां धोखा न खाऊं, इन करे असांखे परखण जी शक्ति, पावर टू डिस्टर्न छा सही आहे, छा ग़लति आहे, छा सच आहे ऐं छा कूड़ आहे, इन खे परखण जी शक्ति खपे। इहा शक्ति उन्हनि माण्हुनि में ईंदी जेके ॿाहिरनि हालतुनि खे न ॾिसी पर उन जे पुठियां उन जा वाइब्रेशन भाव जेकॾहिं ॾिसण में नथा अचनि। जेकॾहिं उन जे आधार ते निर्णय वरितो त ग़लती थियण जो त चांस ई आहे। इन करे ॿियनि खे परखण लाइ असांखे पंहिंजे वाइब्रेशन ऐं सोच वीचार ऊची रखणी पवंदी। इन करे देवी मां जी 5 शक्ति आहे परखण जी शक्ति, पावर टू डिस्टर्न। असां हमेशा ॿियनि खां सलाह पुछंदा ई रहंदा आहियूं त तव्हांखे छा थो लॻे, जेको मूं डिसीजन वरितो आहे छा इहो सही आहे या न, छो त पंहिंजो पाण खे परखण जी शक्ति घटि आहे। इन करे सही निर्णय बि नथा वठी सघूं। परखण जी शक्तिअ सां असांखे कॾहिं बि न पाण मां, न ॿियनि मां, न परिस्थितीअ खां धोखो मिलंदो। असां पाण खे ऐं पंहिंजनि कमज़ोरियुनि खे समय ते परिवर्तन करे सघां। इहो तमामु घणो ज़रूरी आहे। गायत्री देवी खे ॾेखारियो वियो आहे जेका बुद्धीअ जी देवी आहे, छो त परखण लाइ सही बुद्धीअ जी ज़रूरत आहे। डिवाइन इंटेलेक्ट जेकॾहिं सही टाइम ते सही न रखंदासूं या ग़लति निर्णय कंदा आहियूं त उन लाइ चवंदा आहियूं कि हिन जी बुद्धीअ ते त तालो लॻल आहे, माना बुद्धि कमु नथी करे। इन करे ग़लतियूं थी रहियूं आहिनि। हिकु ॻोठ में हिकु कारपेंटर जेको शरीर ऐं दिमाग़ सां मज़बूत हो, यानी बुद्धिशाली हो, हिकु ॾींहुं उनखे बि ॻोठ में हिकु शाहूकार माण्हू फर्नीचर ठाहिण लाइ पंहिंजे घर को कमु कंदे तमामु घणी राति थी वई। हू जॾहिं वापसि लोटियो पियो त पैसनि जी पोटली ठाहे करे सीए करे कंबल पाए छॾियो। राति जो समय सुनसान रस्तो हली रहियो हो। अचानक उनखे लुटेरनि रोकियो। हाणे कारपेंटर पंहिंजी बुद्धीअ खां कमु वठी सोचियो कि ही ॾिसण में त तमामु कमज़ोर पियो अचे ऐं अकेलो बि आहे ऐं हथ में बंदूक बि बरोबरि नथो पकड़े सघे। मां त हिनखे हींअर ई किराए करे ढेर करे थो सघां, पर अगरि ग़लतीअ सां बि हिन जी बंदूक हली वई त मुंहिंजो त कम ई तमामु थी वेंदो। इन करे विवेक ऐं बुद्धीअ सां कमु वठणो पवंदो। लुटेरे थोरो वॾी आवाज़ में चयो त तो वटि जेको कुझु आहे मूंखे ॾेई छॾ, न त मां गोलीअ सां मारे छॾींदुसि। कारपेंटर चयो ठीकु आहे, तूं ही पैसनि जी लिखण पाण वटि रख, पर मां घर वञी करे पंहिंजी घरवारी खे छा जवाबु ॾियां? उहो त सम्झंदी मूं त ही सभु पैसा जुआ में ई हाराए छॾिया। इन करे तूं छा कर, हिकु गोली मुंहिंजी टोपी में हणी करे टूंग कर। लुटेरे ईअं ई कयो ऐं वञण लॻो त कारपेंटर वरी हुनखे रोके चयो त तूं हिकु कंबल में 2-4 ॿियूं बि गोलियूं हणी करे वधीक टूंग कर, जीअं मुंहिंजी घरवारी खे यकीन अचे त मूंखे लुटेरनि जे गैंग पकड़ियो हो, वरना हूअ मूंखे बुज़दिल सम्झंदी। वरी कारपेंटर पंहिंजो कोट बि कढी उन में बि 2-4 टूंग करण लाइ चयो, जीअं मुंहिंजी ॻोठ वारनि खे बि यकीन थिए कि मूं पाण खे बचाइण लाइ तमामु घणो संघर्ष कयो। तॾहिं लुटेरे चयो हाणे बस कर, मुंहिंजी बंदूक जूं सभई गोलियूं ख़तम थी वयूं आहिनि। उन वक़्तु ही कारपेंटर उन लुटेरे खे पंहिंजे बल सां पकड़े किराए छॾियो। जो तुंहिंजी ताक़त त सिर्फ़ हीअ बंदूक हुई, हाणे इहा ख़ाली आहे, मूं ते तुंहिंजो को बि ज़ोर न हलंदो। चुपचाप मुंहिंजे पैसनि जी पोटली वापसि कर। हुन तुरंत ई पोटली वापसि कई ऐं उतां पंहिंजी जान बचाए भॼी वियो। अॼु कारपेंटर जी ताक़त तॾहिं कमु आई जॾहिं हुन अक़ल सां बुद्धीअ सां कमु वरितो। गायत्री देवीअ जे हिकु हथ में चक्कर ॾेखारींदा आहिनि जंहिंखे चवंदा आहिनि सुदर्शन चक्र। त परखणो आहे त ॿियनि जे बारे में न सोचणो आहे,
पर पंहिंजो पाण खे परखणो आहे। मूंखे ॿियनि खे कहिड़ो रेस्पॉन्स ॾियणो आहे, ॿियनि सां कीअं बिहेव करणो आहे, त फोकस टोटली पंहिंजो पाण ते। सेल्फ चेक, सेल्फ चेंज, सेल्फ ट्रांसफॉर्मेशन। जेतिरो ख़ुदि ते स्वयं ते फोकस हूंदो ओतिरो वाइब्रेशन असांजो मथे वधे। अगरि ॿियनि खे चेंज करण जी सोचींदासीं त पंहिंजी उहा वाइब्रेशन डाउन थींदी, त परखण जी शक्ति बि घटिजंदी। इन करे गायत्री देवीअ जे हथ में सुदर्शन चक्र, जेको सॼो ॾींहुं कॉन्स्टेंटली पियो हलंदो आहे। माना हर परिस्थिति में सुदर्शन चक्र, हिन सिचुएशन में मां छा सोचियां, छा चवां, मां कीअं रेस्पॉन्स ॾियां। सेल्फ केयर, सेल्फ अटेंशन, सेल्फ चेंज, त उन जे हथ में सुदर्शन चक्र आहे। ऐं ॿिए हथ में शंख ॾेखारियो वियो आहे। शंख जी मधुरी ध्वनि पड़े पड़े ताईं वेंदी आहे, माण्हू ते प्रभाव विझंदी आहे। जंहिं आत्मा जी परखण जी शक्ति सही हूंदी, उन जा बोल सत्य हूंदा, सही हूंदा, मीठा हूंदा, ॿियनि जे कल्याण जे लाइ हूंदा। इन करे उहे बोल ॿियनि ते प्रभाव यानी असर कंदा। गायत्री देवीअ सां गॾु हंस ॾेखारींदा आहिनि त हंस छा कंदो आहे, चूंडींदो आहे, ॾिसनि कंदो आहे। हंस पत्थर खे छॾे मोती चूंडींदो आहे, पाणीअ खे छॾे खीर चूंडींदो आहे। इन करे जंहिंजी बुद्धि डिवाइन हूंदी आहे, उन जे लाइ चवंदा आहिनि ही हंस बुद्धि आहे। त परखण जी शक्ति असांजे लाइ तमामु घणी इम्पोर्टेंट आहे। छो त असां अॼु अहिड़ी दुनिया में पिया रहूं जिते अंदर ॿाहिरि कुझु ॿियो ई पियो ॾिसण में अचे। ऐं अगरि असां उनखे परखियो न त जीवन जा रिश्ता, कैरियर, फैमिली डिसीशन ग़लति थी था वञनि। असांजो हिकु निर्णय सां घणनि जो भाग्य ठहंदो आहे। पर जॾहिं असां सही खे सुञातो ई न त ग़लति खे सही मञियो त हमेशह ग़लति कर्म कंदा ई, ग़लति माण्हुनि जो साथ ॾींदा ई अॻियां वधंदा वेंदासीं। त सही ते हलण जी ताक़त ई न हूंदी, छो जो सही सुञातो ई न। हर रोज़ इन सम्मान में रहणो आहे। मां गायत्री देवी हंस बुद्धि डिवाइन इंटेलेक्ट, मुंहिंजी सुञाण जी शक्ति हाईएस्ट ऊंची आहे। मां आत्मा शक्ति स्वरूप आहियां। अॼु सॼो ॾींहुं माण्हुनि सां मिलंदसि, सिर्फ़ु हिकु प्रैक्टिस कंदसि, अटेंशन ॿियनि जे गैरवश, पोज़ीशन, अचीवमेंट ते ध्यानु न ॾियणो आहे, पर आपसी सुठो वाइब्रेशन रखणो आहे। मां शक्तिशाली आत्मा जे सम्मान में टिकणो आहे। सुभाणे वरी मिलंदासीं माता जी हिकु नई विशेषता ऐं सम्मान सां। जय झूलेलाल ऐं ओम शांति।